फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर खां ही असीं स्टार्ट कंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त वफ़ाक़ी सरकार आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, छो त ऑपरेशन बुनियाद मरसूस जी आला हिकमत अमली ऐं दुश्मन खे शिकस्त ॾियण ते जनरल आसिम मुनीर खे इहा तरक्की ॾिनी वई आहे। पर थोरो इन उहिदे जी अहमियत सम्झंदासीं त हाणे छा असां चीफ ऑफ आर्मी स्टाफ चई सघूं था उन्हनि खे, या उन्हनि खे असां फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर करे ई सरींदासीं। सो सभ खां पहिरियों थोरो बेसिक शयूं उहिदे खे सम्झण जी असां कोशिशि कयूं था। सो इमदाद साहब, तव्हांजी इजाज़त खां शुरूआति मोहसिन साहब खां करे वठूं था। मोहसिन साहब, पहिरियों सवाल इहो ई आहे त हाणे छा सॾणु घुरिजे उन्हनि खे? बिल्कुलु फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब टॉप रैंक आहे पाकिस्तान में। बेसिकली हिन उहिदे जी एडमिनिस्ट्रेटिव या चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको हूंदो आहे उहो ई हूंदो आहे, पर उनखां अॻु चीफ ऑफ जॉइंट स्टाफ बि हूंदो आहे, उहो वरी वधीक हूंदो आहे, टिनी फोर्सिस जे मथां हूंदो आहे चेयरमैन। पर पाकिस्तान में छाकाणि त पॉलिटिकली अहमियत चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी वधीक आहे, उहा रही आहे, पर हूअं ॾिठो वञे हायरार्की में उहो मथे हूंदा आहिनि। उनखां अलावा फील्ड मार्शल खां पोइ हीउ हिकिड़ो सिंबॉलिक उहिदो आहे, हीउ हिकु कॉन्स्टिट्यूशनल उहिदो न आहे। हिन जी सिंबॉलिक तमामु घणी अहमियत आहे। फील्ड मार्शल सॼी ज़िंदगी उन नाले सां जंगनि जी हालत में ख़ासि करे जंगनि जी हालत में ॿी ॻाल्हि इहो ॾिनो वेंदो आहे। पाकिस्तान में 1959 में जनरल अयूब ख़ान पंहिंजे नाले ते इहो एज़ाज़ करायो हो ऐं उहो जेसीं ताईं गुज़ारे न वियो फील्ड मार्शल हुनजे नाले सां लॻो रहियो। त हीउ फील्ड मार्शल जो नालो हुन सां गॾु लॻो रहंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त एडमिनिस्ट्रेटिव जेको हायरार्की में प्राइम मिनिस्टर आहे, अथॉरिटी में उहो मथे आहे, पावर्स उन वटि ई आहिनि। जी, प्राइम मिनिस्टर पर रहंदा, इहो कॉन्स्टिट्यूशन चवे थो। ऐं जेको पाकिस्तान जी आर्मी जो जेको चीफ कमांडर आहे, कमांडर इन चीफ आहे, उहो सदर पाकिस्तान। इहे सभु कॉन्स्टिट्यूशनल उहिदा आहिनि। मिलिट्री रैंक ही हाईएस्ट मिलिट्री रैंक आहे, इहो उन उहिदे में सभिनि खां वधीक आहे। रैंक बेसिकली मां अर्ज़ु कयां थो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ उहो रहंदा, उहो पावर्स उहे साॻिया ई हूंदा, हिन सां को अचण सां को पावर्स को हेॾो होॾे कोन्ह थी वेंदा। हीअ हिन जी हिकिड़ी अहमियत जेका आहे फ़ौजी सियासी आहे, सॼी दुनिया में हिनखे इन मिसाल ईंदो। ऐं जेकॾहिं जेको कुझु हाणे थियो पाकिस्तान में, हीअ जंग में जहिड़े तरीक़े सां पाकिस्तान आर्मी कामयाबी हासिल कई आहे ऐं जहिड़े तरीक़े सां इंडिया खे नॉकआउट कयो आहे, त हुनमें जेकॾहिं कंहिं जनरल खे को उहिदो सिंबॉलिकली ॾेई उनखे ख़ुशि करे सघिजे थो, सॼे मुल्क खे ख़ुशि करे सघिजे थो, त हिन में मुंहिंजी नज़र में को हर्ज़ु न आहे। तव्हां नालो जेको बि ॾेई छॾियो, फील्ड मार्शल हिकिड़ो सुपीरियर एहसासु आहे हिकिड़ो उहिदनि में, उहो उनखे मिली सघे थो। बाक़ी हिन जी इंतिज़ामी ऐं आइनी तौर ते प्राइम मिनिस्टर साहब ई आइनी तौर ते चीफ आहिनि, बॉस उहो ई आहिनि। ऐं उनखां अलावा सदर पाकिस्तान जेके आहिनि उहो आर्मी जा कमांडर इन चीफ रहंदा। तंहिंजे करे हिन जी थोरी पॉलिटिकल अहमियत वधीक आहे, पर उन सां सॼी ज़िंदगी जेसि ताईं आसिम मुनीर साहब रहंदा उहे रहंदा। हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधाए छॾियां, वाज़े करे छॾियां त हिन जो एक्सटेंशन सां बि को तालुक़ु न आहे। माना फील्ड मार्शल थी वियो, खे एक्सटेंशन बि ऑटोमेटिक मिलंदी। उहा एक्सटेंशन पंहिंजे प्रोसेस में जीअं थींदी आहे, आइन में जेका गुंजाइश ॾिनल आहे, उहो उन हिसाब सां ई थींदी आहे। उहो इख़्तियार प्राइम मिनिस्टर। सही, ठीक है इमदाद साहब, तव्हांजो बि इन ते आउं एनालिसिस शामिल करणु चाहींदसि त ज़ाहिर आहे ही वफ़ाक़ी सरकार जेका आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक्की ॾिनी आहे, उहा ऑब्वियसली जेकी जंग वारी सूरत हाल रही पई, उन्हनि जो जेको किरदारु हुयो, जहिड़े नमूने उन्हनि लीड कयो, त ही उन हिसाब सां उन्हनि खे उहिदो मिलियो आहे। त उन ते तव्हांजो एनालिसिस आहे। ॿियो, इनखे छा असां इन शइ सां कनेक्ट करे सघूं था त कुझु ही माहौल तमामु सुठो थियो आहे? को पीटीआई सां भला जेको कनेक्शन आहे, छो त डील वारियूं ॻाल्हियूं बि तमामु हलनि पियूं, वरी रद्द बि थियनि थियूं। सो डू यू थिंक इहो मां कनेक्शन सही पंहिंजो जोड़ियां पई? फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जेको उन्हनि खे तरक्की मिली आहे, ॾिसो फील्ड मार्शल जो उहिदो जेको आहे इहो 5 स्टार जनरल जो उहिदो आहे, आर्मी चीफ 4 स्टार जनरल जो। हाणे हीअ जेकॾहिं पाण सरींदासीं त फील्ड मार्शल आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर, जेसि ताईं उहो आर्मी चीफ जो उहिदे ते बरक़रार। जी जी, अमां जीअं पाण ॿुधायो त मोहसिन साहब बल्कि ॿुधायो 1959 में पंहिंजो अयूब ख़ान, उन ज़ाहिर मार्शल लॉ को आइन कानून हुयो कोन, उन्हनि पंहिंजो पाण खे फील्ड मार्शल डिक्लेयर करे छॾियो। हिननि खे हिकिड़ी सियासी हुकूमत जो फ़ैसिले सां फील्ड मार्शल जेको जो उहिदे ते तरक्की ॾिनी वई आहे। पर अयूब ख़ान जेके आहिनि उन्हनि खे पोइ उन वक़्तु जेको कमांडर इन चीफ जो उहिदो हूंदो आर्मी चीफ जी जॻह ते, उनजो नालो कमांडर इन चीफ हुयो, त कमांडर इन चीफ मूसा ख़ान, जनरल मूसा ख़ान खे लॻायो। उन खां पोइ जनरल यहिया ख़ान कमांडर इन चीफ लॻा। त उन वक़्तु सूरत हाल कुझु ॿी हुई, पर हाणे सूरत हाल ज़ाहिर डिफरेंट आहे।
हाणे हिन में जेको हुननि जे नाले सां फील्ड मार्शल तदार सॼी उमिरि हू पंहिंजे पाण सां लिखी सघनि था पिया, पर फील्ड मार्शल रिटायर्ड जनरल हूंदा जेकॾहिं रिटायर थी वेंदा जेतिरे ताईं हाल हयात आहिनि। सो हाणे हिकिड़ो त इहो आहे त हीउ उहिदो जेको आहे उहो जंगुनि में क्रिएट थियो। जेको पहिरीं ॿी महाभारत जेका जंग हुई उन्हनि में थींदो इहो हो त उन खां अॻु में हुयो ई उहिदो, पर उन में वॾे पैमाने ते जो इस्तेमालु थियो त हिकिड़ी जेको इताद या मुल्क हूंदो उन जूं कई जेके आहिनि उहे बैटल ग्रुप्स हूंदा, फ़ौजूं हूंदियूं हुयूं, उहे मतिलबु हिकिड़े मुल्क जी हिकिड़े जेको इताद हो उन जूं फ़ौजूं हिकिड़े टाइम ते किन खोड़सारनि महाज़नि ते विढ़ंदियूं ऐं उन हिकिड़ी फ़ौज जा खोड़सार आर्मी चीफ हूंदा हुआ। फ़र्ज़ु कयो जर्मनी जी का फ़ौज हुई, उहा फ़ौज हिकिड़े महाज़ ते विढ़े पई त उन जर्मनी जे हिकिड़े महाज़ ते आर्मी चीफ ॿियो हो, ॿिए महाज़ ते आर्मी चीफ ॿियो हो। सो उन्हनि जो जेको जॉइंट फ़ैसिला साज़ीअ लाइ पोइ फील्ड जनरल मार्शल जेको आहे उहो उहिदो उन वक़्तु हूंदो हुयो ऐं उन टाइम ते खोड़ फील्ड मार्शल हूंदा हुआ एट ए टाइम हिकिड़ी फ़ौज में बि।